कंडियारो भरिसां पुलिस कार्रवाई करे 4 ॾोहारियुनि खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां फुर थियल 6 मोटरसाइकिलूं ऐं 2 रक्षा हथ करे वरिता आहिनि। कंडियारो पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे 4 जवाबदारनि अकबर पीरज़ादो, वज़ीर अब्दुल रशीद ऐं हाजी ख़ान खे गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां चोरी ऐं फुर थियल 6 मोटरसाइकिलूं ऐं 2 रक्षा हथ करे वरिता आहिनि। होॾांहुं SHO अब्दुल रसूल बुघियो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त पुलिस ॻुझी इतला ते मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई करे 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो आहे। हिन चयो त गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां 6 फुर थियल मोटरसाइकिलूं 2 रक्षा हथ करे खेनि लॉकअप हवाले कयो वियो आहे। होॾांहुं DSP कंडियारो इमदाद सोलंकी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शहर में ॾोहारियुनि सां कंहिं बि क़िस्म जी रिआयत न कई वेंदी। हिन चयो त 2 महीननि अंदरि पुलिस कार्रवाई करे 42 किलो चर्स, 30 किलो भंग, 25 बोतलूं शराब, 9 मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हथियार ऐं 19,000 जाली नोट हथ करे जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया विया आहिनि। DSP ऐं DHO जो चवणु हो त SSP नौशर फिरोज़ अल्ताफ़ लगारी जे हुकुम ते ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं हलंदड़ आहिनि। ॾोहारी केतिरा बि बासर छो न हुजनि, पर खेनि कानून जी गिरफ़्त में ज़रूरु आंदो वेंदो।